बेटशाह जी लतीफ़ कॉलोनी में ज़ालिम पुट घरेलू तकरार तां पीउ खे क़त्ल करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। भिड़शाह में लतीफ़ कॉलोनी में ज़ालिम पुट घरेलू तकरार तां पीउ खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार अरबाब पीउ बचल मला खे पाहोड़ी हणी क़त्ल कयो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे भिड़शाह में, जिथे लतीफ़ कॉलोनी में ज़ालिम पुट घरेलू तकरार तां पीउ खे क़त्ल करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। बेटशाह जे लतीफ़ कॉलोनी में ज़ालिम पुट घरेलू तकरार तां पीउ खे क़त्ल करे छॾियो। तमामु गहरे ॾुख सां ही ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। लतीफ़ कॉलोनी भिड़शाह में घरेलू तकरार तां पुट पंहिंजे पीउ खे पाहोड़ी हणी क़त्ल कयो आहे। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। भिड़शाह मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुस्तक़ीम समूह सां सलाइन ते मौजूद आहे। मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि इन अफ़सोसनाक वाक़े जा? जी बिल्कुल भिड़शाह लतीफ़ कॉलोनी में थोड़ी देर पहिरियां मीर मला बिरादरी जे घर में कचल मला है जंहिंजी उमिरि 60 साल है, वो पंहिंजे घर में घरवान भरत हुई, पंहिंजे घर में उनखे पंहिंजे नौजवान पुट अरबाब मला है, उन घर में उते सफ़ाई कंदे पाहुरी मौके ते उनखे हणी ऐं उनखे पेट में हणी उनखे मौके ते फौत करे छॾियो। जॾहिं इन सिलसिले में इहा बि मालूमात मिले पई त घरवान भरत काफ़ी वक़्त खां हिननि जे घर में घरवान भरत आहे छेरो बि हलंदो हो, अॼु बि हुन तो फौती हो हुन पंहिंजे घर वारीअ खे ऐं ॿारनि खे मार कुट कई हुई। उन खां पोइ हीउ मामिलो वधी वियो। ऐं आउं तव्हां इहो ॿुधायां त फौती जो लाश पोस्टमार्टम भिड़शाह अस्पताल पोस्टमार्टम कराए पियो वञे, जॾहिं जवाबदार खे भिड़शाह पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जी वॾी महिरबानी मुस्तक़ीम। ग़ज़ाला, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त समाज कहिड़े रुख में अॻिते वधी रहियो आहे? लतीफ़ कॉलोनी में घरेलू तकरार छा हूंदो? मिल्कियत जो मामिलो हूंदो या का मामूली ॻाल्हि हूंदी जेका हर घर में थींदी रहे थी? उन तकरार तां पाहोड़ी हणी पुट पंहिंजे पीउ खे मारे विधो आहे। जी बिल्कुल अली रज़ा, इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। घरेलू तकरार का वॾी ॻाल्हि कोन्हे, सभ खां क़ीमती इंसान जी जान हूंदी आहे ऐं हिते त इन करे इहा वधीक अफ़सोसनाक आहे जो हिकु पुट पीउ जो क़त्ल कयो आहे।